मीरपुर मां थेलो वेठो मीर शहबाज़ अहमद खान लुंड पारां इलेक्शन जे हवाले सां यूसी छॾण ऐं यूसी ढांगरो जे ॻोठ अलाह ॾिठो जलवाणी ॻोठ इमाम बख्श जलवाणी ॻोठ जान मोहम्मद जलवाणी ॻोठ गुलन खान कोराई ॻोठ दोदो खान लगारी ॻोठ होद खान मलाणो ॻोठ गुलाम हुसैन लगारी में सैयद बिरादरी ऐं चांडिया बिरादरी वटि ॻोठ मीर खान वसीर ॻोठ वली मोहम्मद कोराई में लियाकत अली कोराई अब्दुल रज़ाक कोराई प्रीतम दास मुखी नानक मुखी बालम मुखी ऐं ॿियनि केतिरनि ई मुख़्तलिफ़ ॻोठनि में इलेक्शन जे हवाले सां कॉर्नर गॾिजाणियूं कयूं। मीर शहबाज़ अहमद खान लुंड सां मोहम्मद अली चांडियो चौधरी ज़ीशान अब्दुल रज़ाक खान बोजदार गुलशेर अहमद खान बोजदार इस्लाम खान बोजदार मोहम्मद नवाज़ खान बोजदार गुलाम सरवर चना ऐं ॿिया केतिरा ई मोज़िज़ माण्हू गॾु हुआ। यूसी छॾण ऐं यूसी ढांगरो जे ॻोठाणनि पारां भरपूर मीर शहबाज़ अहमद खान लुंड जो आजियां करे हिमायत जो ऐलान करे चयो त 8 फरवरी ते इंशाअल्लाह हिक वोट खे बि ज़ाया करण कोन ॾींदासीं। तीर ते ठपो हणी इन 198 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार मीर ख़ालिद अहमद खान लुंड खे कामयाब कंदासूं। उन मौक़े ते मीर शहबाज़ अहमद खान लुंड चयो त पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत में सभ खां अॻिते आहे जंहिंजी मोट अवाम पारां मिले पई।